उमरकोट जे इलाइक़े ॻोठ गमोरी जे कोरीपाड़े में हिकु दिलि ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो आहे, जिते 3 मासूम ॿाड़ियूं मदरसे खां तालीम पिराए वापसि पंहिंजे घर ॾांहुं वञी रहियूं हुयूं त मथनि भित किरी पई। उहा भित हिकु सरकारी स्कूल जी हुई, जंहिंजे ड्रही पवण ते 3 ॿाड़ियूं दॿिजी फोत थी वयूं। ॿाड़ियूं स्कूल वेझो घिटी मां गुज़री रहियूं हुयूं त साणनि इहो अफ़सोसनाक हादिसो पेश आयो ऐं हिकु लम्हे में 3 मासूम ज़िंदगियूं मिटी जे ढेर हेठां दॿिजी वयूं। स्कूल जी भित हेठां दॿिजी वियल ॿारनि खे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत कढी सिविल अस्पताल उमरकोट पहुचायो, जिते डॉक्टरनि संदन फोत थियण जी तस्दीक कई ऐं पोइ इलाइक़े में कोहराम मची वियो ऐं नेंगरनि जा लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कया विया। हादिसे में हयातियूं विञाईंदड़ ॿारनि में 13 सालनि जी सुगरा दी अबूबकर, 3 वरनि जी किंज़ा दी अब्दुल समद ऐं रायबा धीअ फारूक कोरी शामिल आहे। हिन सॼे वाक़े जो सभ खां वॾो ऐं अहम इंकशाफ इहो आहे त उन स्कूल जी भित जी मरम्मत जो कमु रुगो 1 खां 2 महीना अॻु ई करायो वियो हो। हिकु नई मरम्मत थियल भित जो एतिरो जल्दी ड्रही पवणु सिधी सही नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल, गैर मयारी अॾावत ऐं इंतज़ामी बेध्यानी ॾांहुं इशारो करे थो। हिन वक़्तु अवामी ऐं सियासी सतह ते इहो सवाल उथी रहियो आहे त हिन हादिसे जो असुल ज़िम्मेवार केरु आहे। हिकु लापरवाही 3 घरनि में सॼी उमिरि लाइ सोग छॾी वई आहे। हिन वाक़े जो केस कंहिं ते दाख़िल थियणु घुरिजे? नाक़िस कमु कंदड़ ठेकेदार ते, निगरानी न कंदड़ स्कूल इंतज़ामिया या हेड मास्टर ते, या उन तालीमी निज़ाम जे सरवाण यानी सूबाई वज़ीर ते? ही सानियो सूबाई वज़ीर जे पंहिंजे ॻोठ खां रुगो 15 किलोमीटरनि जे विथी ते पेश आयो आहे। वाक़े खां पोइ तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह वाक़े जो नोटिस वठंदे तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। तालीम वारे वज़ीर पारां यकीन ॾियारियो वियो आहे त वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे ज़िम्मेवारनि जो पतो लॻायो वेंदो। हाणे ॾिसणो आहे त छा हमेशह जीअं रुगो नोटिस वठी मामिलो दॿाए वेंदो, या नई मरम्मत थियल भित जे ठेकेदार ऐं लाॻापियल ऑफिसरनि ते FIR दाख़िल करे खेनि कानून जे कटहरे में आंदो वेंदो। ही सानियो हिकु दफ़ो ॿीहर इहो सवाल छॾे थो त करप्शन जे वर चढ़ियल ही निज़ाम केतिरियूं हयातियूं गिड़काईंदो रहंदो।